डिगड़ी शहर में अगमीर हाजी गुलाम हैदर खान टालपुर मुखी होतचंद सेठ बेसुमल दरियानोमल ऐं परतार सिंह ज़मींदार हुआ। अब्दुल रहीम वल्द मज़ार खान बलोच मीर हाजी गुलाम हैदर टालपुर जो साथी हो। माणक कुंभार जे वालिद जो नालो कारो कुंभार हो ऐं कुंभारनि खां संदन प्लाट चौधरी शरीफ़ वरितो हो। इहो हंधि महाजर मस्जिद लॻ चौधरी जावेद ऐं अमजद वारनि जो जायनि वारो हो। चौधरी शरीफ़ जो वॾो पुटु चौधरी हाजी मोहम्मद असलम गिल पोइ डिगड़ीअ जी इलेक्शनरी सियासत में किरदार थी उभरियो हो। डिगड़ी शहर में अॻु बस जो रूट मीरवा रोड खां अची मौजूदा वक़्त में तौफ़ीक़ पेट्रोल पंप लॻ शहीद होश मोहम्मद शीदी रोड खां थींदो जिलानी जेपेड़ खां ओभर तरफ़ टन हणी टेलीफोन एक्सचेंज माल जे ढक खां थींदे मोहम्मदी चौक ॾांहुं वेंदो हो। तॾहिं रस्तो कचो हूंदो हो। उन रूट ते सिर्फ़ु हिकु बस हलंदी हुई। सा बस कुझु वक़्त लाइ कोयलनि ते बि हलंदी हुई। टेलीफोन एक्सचेंज लॻ अॻु बीमे जो खूह हूंदो हो जंहिं मां माण्हू पाणी भरींदा हुआ ऐं खूह लॻ धर्मशाला हुई। वार्ड नंबर 3 जी मौजूदा मेहर कॉलोनी अनवरुल हक़ मेहर जी ज़मीन हुई। सो मेहर दे 90 जे ॻोठ जो नंबरदार हो ऐं हिकु हथ खां ठूंठो हूंदो हो। सैयद मूसा शाह ऐं नज़ीर शाह कॉलोनी मोहम्मदी चौक वटि अॻूणी अलाइड बैंक ऐं बलोच होटल जिते हींअर राजा जी दुकानूं आहिनि उतां खां वठी इरिगेशन ऑफिस टंडो जान मोहम्मद रोड ताईं उन्हनि सैयदनि जी ज़मीन हूंदी हुई। मोहम्मद कासम शालमाणी जेको दुर मोहम्मद शालमाणी जो पड़ ॾाॾो हो डिगड़ी में मीरनि वारी मस्जिद कुबा जो मौज़ून हूंदो हो। तॾहिं मस्जिद कची हूंदी हुई। उन मस्जिद लाइ ज़मीन मीर हाजी गुलाम हैदर टालपुर जी भेण ॾिनी हुई। डिगड़ी शहर वारी गौसिया महाजिर मस्जिद 1947 ईस्वी खां पोइ ठही हुई जेको टंडो गुलामली रोड ते वाक़िअ आहे। इहा मस्जिद मोहम्मद हाशिम खट्टी ठाराई हुई। हाशिम खट्टी दर्ज़को कमु कंदो हो ऐं संदसि दुकान शाही बाज़ार में हो। हिकु राय इहा बि आहे त इन मस्जिद जी बुनियादु मोहम्मद बचल ख़ासखेली जुॾे वारे विधी हुई। इहा ज़मीन बि संदसि हुई। डिगड़ी शहर में मीरपुर ख़ास रोड ते मीरवा बस अॾे वटि हाफ़िज़ इब्राहिम आराई दुकान ठाराया हुआ जंहिंखां डॉक्टर फ़िरोज़ुद्दीन वरिता हुआ ऐं उनखां मुबारक नवाणी वरिता हुआ जेका हाणे मुबारक मार्केट सॾिजे थी। डिगड़ी शहर में सेठ दरियानोमल जो कपिड़े जो दुकानु हूंदो हो जंहिंखे बाहि लॻी वई हुई जंहिंमें दरियानेमल जी वालदा सड़ी वई हुई। डिगड़ी जी मौजूदा मोहम्मदी चौक वटि अॻु वाटर वही ईंदो हो जंहिंमें माण्हू कपिड़ा धोईंदा हुआ। हाजी उमरुद्दीन आराई फुटियुनि जो वापारी हो। पाण गॾ ऐं घोड़े ते वापारु कंदो हो। मोहम्मदी चौक वटि कचनि रस्तनि हुअण करे ढॻे गाॾियुनि जे फीथनि जा चीला ठही विया हुआ। मौजूदा थाणे पुलिस स्टेशन वटि अॻु माण्हू पाणी भरींदा हुआ। ढक वटि अॻु सरकारी मुसाफ़िर खानो हूंदो हो। ब्रह्माणियुनि ऐं डॉक्टर मदद काइम खानी जे घरनि वटि अॻु तपेदारनि जूं जायूं हूंदियूं हुयूं। डिगड़ी में मीर एहसान अली टालपुर ऐं उनजा पुट लुकमान टालपुर ऐं गुलाम मोहम्मद टालपुर जेके वॾा ज़मींदार हूंदा हुआ। इहे टालपुर घोड़ाबारी खां डिगड़ी लॾी आया हुआ।